हिंगोर जा भरसां ॻोठ वॾा बेलार में शानदार सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। रिपोर्ट कर रहियो आहे सिकंदर तुनियो। आवाज़ टीवी पारां 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो तइलीम पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ ॿियनि शहरनि जीअं हिंगोरजा में बि ॻोठ वॾा बेलार में सकाफ़ती महफ़िल जो प्रोग्राम कोठायो वियो। महफ़िल में सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंध जे भलोड़ रागी फ़याज़ जोयो ऐं आमिर मंगणाहार सिंधी सकाफ़ती कलाम ॿुधाए महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। सकाफ़ती महफ़िल में मौजूदु सियासी समाजी माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। इल्मु सिखो ऐं तमामु वॾा सुठा बहितर रफ़क़त इंसान थियो, बासलाहियत सियासतदान थियो ऐं सुठा सिंध परस्त जेको आहे ब्यूरोक्रेट थियो। त जीअं तव्हांजे इल्म मां तव्हांजी क़ाबिलियत मां रुगो तव्हांखे शख़्सी तौरु न पर सॼी इज्तिमाही तौर ते सॼी सिंध खे, सॼी सिंध वतन खे, सिंध जे माण्हुनि खे मजमूई तौर ते फ़ाइदो पए, इन लाइ तव्हां जेको इल्मु पिरायो। इहा हिकिड़ी तमामु ॻाल्हि शर्नाती ॻाल्हि आहे ऐं आउं अहिड़े जानदार जेको आहे मौज़ू चूंडण ते आवाज़ टीवी वारनि खे जस थो ॾियां। आवाज़ टीवी इहो वक़्ताइतो फ़ैसिलो कयो आहे। इल्मु पिरायो सिंध संवारियो जे हवाले सां असां सम्झूं था त इल्मु जेको आहे उहो बुनियादी तौर ते शऊर सां जुड़ियल आहे ऐं शऊर जेको आहे उहो लिटरेचर मां, किताबनि मां, लाइब्रेरियुनि मां अचे थो। सो 5000 स्कूल बंदि कया पिया वञनि त असीं सम्झूं था त 5 डिसंबर ते सिंधी क़ौम गॾिजी मुतालबो करे त तालीम खे आम कयो ऐं इल्म खे जेको आहे उजागर कयो त जीअं सिंध खे संवारे सघूं। आवाज़ टीवी वारनि इन ॾियारे जो नालो रखियो आहे, इहो मां सम्झां थो त इंतिहाई कासो ज़बरदस्त हिकिड़ो क़िस्म जो क़दम आहे। सिंध संवारियो यानी साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद वारी, यानी सिंध जो जेको मैसेज आहे, जेको आलमी मैसेज आहे, यानी दुनिया में इताद ऐं अमन भाईचारे ऐं इंसानियत जो मां सम्झां थो तालीम जे ज़रिए सिंध संवारण जे ज़रिए ई असां इहो अमल करे सघूं था ऐं मक़सदु माणे सघूं। तव्हां ॾिसो त जेको आहे सो हींअर सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त सिंध में काफ़ी स्कूल बंदि कनि पिया, जॾहिं त सिंध में अॻे ई तालीम घटि आहे। सिंध जे ॿाहिराड़ीअ में स्कूल आहिनि कोन, सिंध जे थर में स्कूल आहिनि कोन ऐं रहंदो जेके बि स्कूल आहिनि उन्हनि खे गवर्नमेंट सिंध जेका आहे त ऐलान कयो आहे त उन्हनि स्कूलनि खे बंदि कयो। पर असां चऊं था त आवाज़ पंहिंजो चैनल वारा इहे सिंधी माण्हुनि जो इहो पैगाम खणी घर घर जेको आहे सो इन लाइ स्ट्रगल हलाइनि त जेके स्कूल बंदि कया था वञनि उन्हनि स्कूलनि खे बंदि न कयो वञे, उते सुठा उस्ताद जेको आहे सो भर्ती करे उन्हनि स्कूलनि खे खोलियो वञे। आवाज़ टीवी जी तरफ़ां असीं इन ॾींहं खे सॼो साल करे जेको आहे उहो तालीमी हवाले सां करे मल्हाईंदासीं ऐं असीं वचन कयूं था इहो त 5 तारीख़ ताईं सॼे तालुके जे अंदरि इन क़िस्म जूं जागरता रैलियूं कढी ऐं तालीम जे फ़रोग़ जे लाइ ऐं तालीम जे वाधारे जे लाइ असीं जिदोजहद कंदासीं। असां जस था ॾियूं आवाज़ टी वारनि खे त जिन इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो, माना इल्मु पिराए ऐं सिंध संवारियो त जीअं असां नौजवान डॉक्टर इंजीनियर थी उहे सिंध जे माण्हुनि जी, सिंध जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾियनि। महफ़िल में मौजूदु सियासी समाजी माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ जे सिंध संवारियो तइलीम पिरायो वारे ऐलान खे सारायो ऐं 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो पिणु वचन कयो। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली तुनियूं, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।